जो नई टॉपिक सां आया आहियूं ऐं असां काइंड्स ऑफ नाउन हलन पिया। काइंड्स ऑफ नाउन में प्रॉपर ऐं कॉमन नाउन पढ़ियोसीं। अॼु असां पढ़ंदासीं हाउ प्रॉपर nouns are made from common noun. इस्म आम मां इस्म ख़ास कीअं ठहनि था। एग्जाम्पल यानी मिसाल। हाणे अचो कॉमन नाउन प्रॉपर नाउन। इस्म आम मां इस्म ख़ास ठहे कीअं थो। हाणे जे वटि असां वटि इस्म आम जो हिकिड़ो वर्ड आहे बॉय यानी छोकिरो। बॉय माना छोकिरो। असां हिनखे नेम ॾिनोसीं एहसान। इहो थी वियो असांजो प्रॉपर थी वियो। हाणे असां वटि कॉमन नाउन में हिकिड़ो वर्ड आहे स्कूल यानी स्कूल आम आहे असांजो यानी हिकु जहिड़ो आहे। केतिरा ई आहिनि जो जमा में आहे तादाद वॾो आहे पोइ असां चऊंसि था बिलाल पब्लिक स्कूल। इहो थी वियो असांजो प्रॉपर। हाणे मिसाल जे तौर ते असां वटि हिकिड़ो वर्ड आहे पेन। असां हिनखे चऊंसि था नेम डॉलर पेन। असां वटि कुतो हिनखे असां नेम था ॾियूं टॉनी। हाणे हिकु नज़र ॿी असां विझंदासीं सिंपल तौर अञा हिनखे सम्झंदासीं। हाउ प्रॉपर नाउन्स आर मेड फ्रॉम कॉमन नाउन। हाउ कीअं प्रॉपर नाउन्स इस्म ख़ास आर मेड ठहनि था फ्रॉम कॉमन नाउन्स इस्म आम मां इस्म ख़ास कीअं ठहनि था। हाणे असां हिन में थोरा सिंपल 3-4 एग्जाम्पल पढ़ंदासीं सवले तरीक़े सां। कॉमन नाउन प्रॉपर नाउन। हाणे पहिरियों असां कॉमन नाउन हिकिड़ो वर्ड असां कॉमन नाउन खयो आहे बॉय यानी छोकिरो। छोकिरा लातादाद आहिनि अलाए केतिरा हज़ारनि जे तादाद में आहिनि। स्कूल में आहिनि स्कूल खां ॿाहिरि आहिनि। जेकॾहिं असां हुननि खे नेम था ॾियूं त छोकिरे खे बॉय खे असां नालो ॾिनोसीं एहसान त इहो असांजो थी वियो प्रॉपर स्कूल। हाणे प्राइवेट स्कूल भी आहिनि सरकारी स्कूल भी आहिनि खोड़ सारा स्कूल आहिनि। हर ॻोठ में अलॻि स्कूल आहिनि शहरनि में अलॻि आहिनि। जॾहिं असां हुन स्कूल खे नेम था ॾियूं जीअं असां स्कूल खे नेम ॾिनोसीं बिलाल पब्लिक स्कूल त इहो असांजो थी वियो हिन मां प्रॉपर ठही वियो कॉमन मां। पर कॉमन नाउन वारे खे असां जेको स्पेसिफिक नालो ॾींदासीं इस्म आम वारे खे असां को नालो ॾींदासीं पंहिंजो उहो असांजो प्रॉपर थी वेंदो। हाणे जीअं पेन आहे पेनियूं मुख़्तलिफ़ आहिनि। असां हिन पेन खे असां नालो ॾिनोसीं डॉलर त यानी असांजो कंपनी जो नालो ॾियोसि या कंहिं माण्हू जो नालो ॾियोसि त उहा असांजी ख़ासि थी वई। हाणे जेका कंपनी हूंदी आहे कंहिं माण्हू जे नाले सां हूंदी आहे या जॉइंट हूंदी आहे जेके हुन में होल्डर्स हूंदा आहिनि हुन में शेयर्स हूंदा उन्हनि जा नाला बि अची वेंदा आहिनि। हाणे जीअं असां वटि हिकिड़ो डॉग यानी एनिमल आहे। असां पंहिंजनि जानवरनि खे जीअं मिसाल जे तौर ते ॿिलीअ खे खीरी कोठंदा आहियूं कुते खे टॉनी कोठंदा आहियूं तोते खे मिठू कोठंदा आहियूं त असां जेको पंहिंजो नालो ॾींदासीं स्पेसिफिक नालो ॾींदासीं कॉमन वारी शइ खे कॉमन यानी इस्म आम खे जेको असां नालो ॾींदासीं उहो असांजो इस्म ख़ासि यानी इस्म प्रॉपर नाउन थी वेंदो। जीअं असां वटि वर्ड आहे कंट्री यानी मुल्क। असां हिनखे नेम ॾियूं था पाकिस्तान यानी दुनिया में त असांजूं वॾे तादाद में कंट्रीज़ आहिनि 206 आहिनि 218 कंट्रीज़ आहिनि। हर कंट्री जो जेको पंहिंजो नालो आहे। हाणे कंट्री आहे असां वटि कंट्री आहे असां हुनखे नेम ॾिनोसीं पाकिस्तान। इहो असांजो बराबरि थी वियो। असां वटि जीअं मिसाल जे तौर ते असां वटि आहे सिटी यानी शहर। असां हिनखे नेम था ॾियूं सखर यानी इहो थी वियो असांजो ख़ासि यानी सिटी यानी शहर खे असां नालो ॾिनोसीं स्पेसिफिक असांजो थी वियो इहो इस्म ख़ासि यानी इस्म आम जेका शइ हूंदी आहे उहा तमामु घणी हूंदी आहे। इस्म आम खे जॾहिं असां हिकिड़ो नालो ॾींदासीं को स्पेसिफिक खे पंहिंजो नालो रखंदासीं उहा असांजी इस्म ख़ासि थी वेंदी। हाणे असां जेको आहे सुभाणे असांजी जेका टॉपिक आहे सुभाणे असां हिकु पढ़ंदासीं मटीरियल नाउन यानी इस्म जिन्स जे बारे में पढ़ंदासीं। ॿियो असां पढ़ंदासीं एब्स्ट्रैक्ट नाउन इस्म ज़ात
इन्हनि ॿिन्हिनि जे बारे में पढ़ंदासीं त इहे आहिनि छा ऐं थींदा छा आहिनि, इहे ठहनि कीअं था। इंशा अल्लाह ताला हिननि जे बारे में जेकॾहिं तव्हां का राय आहे, कमेंट्स आहे त कमेंट्स बॉक्स में राय ॾियो असांखे। ऐं हिन चैनल खे जेकॾहिं तव्हांखे पसंदि आहे त तव्हां हिनखे शेयर कयो, सब्सक्राइब कयो।